हक़ मौजूद जे सिंध जीअं त मुंहिंजो नालो सैयद असद शाह आहे। मां केरपुर नाथन शाह जो रहवासी आहियां, वारसिकला कॉलोनी। जीअं त 8 तारीख़ ते राति जो 11 बजे मूंखां वारदात कई वई आहे। 3 माण्हू हुया उदाहरण सां, 3 नकाबपोश हुया। मां कंहिंखे बि न पियो सुञाणे, हथियारनि जे ज़ोर ते मूंखां वारदात कई वई। उन खां बाद में मां थाणे ते वियो आहियां तक़रीबन काफ़ी चकर। सो मां SHO खे चयो आहे त बाबा मां ग़रीब सैयद आहियां, मां मिसकिन आहियां, मां डेली कमाईंदो आहियां, डेली कमु खाईंदो आहियां। मूंखां बेगुनाही नाजाइज़ी थी वई आहे। 22 मॉडल एक्सप्रेस मूंखां गाड़ी पुरी वई आहे। मूं वटि मोबाइल हुई 25-30 हज़ार जी, उहा पुरजी वई आहे। मुंहिंजे बटू में पैसा हुया, उहे पुरजी विया। ॿियो मुंहिंजो दोस्त हुयो जेको बैंक ते पटे वारो आहे, उन वटि बि 36-37 हज़ार रुपया पैसा हुया, ATM कार्ड वग़ैरह हुयसि, ऐं उहो बि मूंसां गॾु हुयो। उनखां वारदात थी वई आहे। उनखां बाद में असां SHO ते विया। पहिरियां असांखे आसरा पिया मिलनि, अब तव्हांजो कमु थी वेंदो, असां फौरन जे पोयां आहियूं, हीअं हूअं। हाणे जेकॾहिं मां राति वियो आहियां थाणे ते, त हाणे SHO मूंखे चए थो त तुंहिंजो कमु तॾहिं थींदो जॾहिं तूं फिलाणनि फिलाणनि जे मथां बीह, मतिलबु तूं कंहिंजे न कंहिंजे मथां बीह, उन ते FIR करा त मां माण्हू पकिड़े अचां, त पोइ मां तोखे चोरी वापसी कराईंदुमि। सो मां ग़रीब माण्हू आहियां, मिसकिन माण्हू आहियां, मां कंहिंजे मथां कीअं बीहां? मां डेली कमाईंदड़ आहियां, डेली खाईंदड़ आहियां, मां मज़दूर माण्हू आहियां। आख़िरकार ही ज़ुल्म, ही ॾोह बि मूंसां थियो आहे, वरी उन खां बाद में टॉर्चर बि मूंखे कयो थो वञे। त हाणे मां सिंध IG खे, DIG खे, उन खां बाद में SSP दादू खे गुज़ारिश कयां थो त सर ॾोह बि असांखां थिए, उन खां बाद में असांखे वरी मतिलबु टॉर्चर बि कयो वञे त कंहिंजे मथां बीहो, कंहिंजे मथां बीहो त तव्हांखे पोइ असां वापसी कयूं वेंदासीं। त आख़िर एॾी नाजाइज़ ईअं छो आहे? सो असां अपील था कयूं त असां इन जे ख़िलाफ़ एहतिजाज बि करे था सघूं, ऐं असां को मतिलबु एहतिजाज करे ऐं सख़्तु एहतिजाज कयो वञिबो त मूंखां जेको बि सामान फुरियो वियो आहे, मोटरसाइकिल, मोबाइल, पैसा, बटू वग़ैरह, मूंखे सॼो सामान थी सघे समेत वापसी कयो वञे। मां ग़रीब सैयद आहियां। ॿी सूरत में मां सख़्तु एहतिजाज करे थो सघां, तारीख़ी एहतिजाज, जंहिंखे पूरी सिंध यादि बि करे थी सघे, ऐं जेकॾहिं अञा कुझु नथो थिए त मां कोर्ट जो बि दर खड़काए सघां थो। साईं, असांजो इहो मसइलो आहे त असां राति वेठासीं पंहिंजे पाड़े में। कल्ह खां 3 ॾींहं असां तक़रीबन 8 तारीख़ हुई, आचर जो ॾींहुं हुयो, 8 तारीख़ हुई, 11 बजे जो टाइम हुयो। असां पंहिंजे घर खां बीठा हुयासीं, दर खां ई वेठा हुयासीं। उते उन राति माण्हू आया 3 ॼणा बुटुनि सां गॾु। असांखां मतिलबु मोबाइल बि खसी वई, ऐं NIC वग़ैरह, बटू वग़ैरह, चाहे हर चीज़ खसी वई। असांखां गाॾी मोटरसाइकिल बि खसी वई, ऐं उन में बटू में थरदीप जा मूं वटि पैसा हुया, OCT जा पैसा हुया वग़ैरह। उहे 36,000 रुपया हुया मुंहिंजा, 36,500 रुपया हुया मुंहिंजा, उहा बि खसिया विया। ऐं उन खां बावजूदि असां ते तशदुद बि कयो वियो, असांखे धक बि हया विया। सर, असांजो इहो मुतालबो आहे, असांखे वराए महिरबानी SSP IG सिंध खे असां अपील था कयूं, वराए महिरबानी, असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, असांखे वॾी महिरबानी करे असांखे कुर्ब थोरा थींदा, असांखे ॾियो। महिरबानी।